नाज़रीन जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बदीन शहर में, जिते अॼु सुबुह खां वठी खोड़ सारा प्रोग्राम जश्न आज़ादी जे सिलसिले में थी रहिया आहिनि। ऐं उन सिलसिले में अॼु डिस्ट्रिक्ट बदीन इंतज़ामिया जे तरफ़ां जिमखाना बदीन में हिकु आलीशान प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट बदीन जे डिप्टी कमिश्नर बदीन, SSP बदीन ऐं हेल्थ सां वाबस्तो रखंदड़ वाला अमलदारनि शिरकत कई। इन खां बाद में डिस्ट्रिक्ट बदीन में जेको जिमखाना में प्रोग्राम कयो वियो, इन में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि, शागिर्दनि तोड़े बदीन शहर जी अवाम बड़े जज्बे सां वधीक हिस्सो वरितो। उन खां बाद में डिस्ट्रिक्ट बदीन में जिमखाना में थींदड़ प्रोग्राम में स्कूल जे ॿारनि टेबलोज़ पेश कया विया, टेबलोज़ ऐं मिली नगमा पेश कया विया। आख़िर में डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जे तरफ़ां उन ॿारनि ऐं आयल महिमाननि खे शील्ड्स ॾिनियूं वयूं, जंहिंमें डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जिमखाना खां बाद में डिस्ट्रिक्ट में मुख़्तलिफ़ इदारनि में वञी करे SSP बदीन, डिप्टी कमिश्नर बदीन ऐं हेल्थ जे बाला अमलदारनि जिमखाना जे प्रोग्राम जे इख़्तिताम खां बाद में डिस्ट्रिक्ट बदीन जे इंतज़ामिया जेको मुन्ना भाई केयर सेंटर ते जेको वञी ॿारनि में उन्हनि जी रवायतुनि में मिठाई विराई वई। इन खां बाद में इंडस हॉस्पिटल बदीन में फीमेल मेडिकल वार्ड में डॉक्टर अवली अब्बास शाह जी निगरानी में मरीज़नि ऐं संदसि रवायतुनि में मिठाई विराई वई। इन खां बाद में जेको डिस्ट्रिक्ट जेल बदीन जी जेको विज़िट कराई वई डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जे तरफ़ां, ऐं उते जा मौजूदु जेके कैदी हुआ उन्हनि में मिठाई तक़सीम कई वई ऐं इनखे अवेयरनेस जे बारे में ॿुधायो वियो त अॼु पाकिस्तान आज़ादु थियो ऐं अॼु पाकिस्तान आज़ादु थियो। इन जे सिलसिले में असां हिते आया आहियूं ऐं अव्हां जे लाइ मिठाई खणी आया आहियूं ऐं दुआ कयूं आहियूं त तव्हां जल्दी रिहा थी वञो ऐं अव्हां अॻियां हली पाकिस्तान जो मुस्तक़बिल गुज़ारींदा। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद जा नारा लॻाया विया।